शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, साईं जीएम सैयद ऐं रसूल बख्श पली जे इन जी ख़ूबियुनि जे बारे में तव्हां? साईं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी पार्टी जो क़याम मूंखे चङी तरह यादि आहे। आला कन्वेंशन मूंखे यादि आहे। भुट्टे साहब जी तमामु सुठो तव्हां सुवालु कयो। इब्तिदाई जॾहिं पार्टी जी जोड़ जुक हुई तॾहिं ज़िले उमरकोट मौजूदा में कुंडरी शहर में हिकिड़ो जलसो ऑर्गेनाइज़ कयो। सो असांजे फैमिली मुंहिंजे वालिद साहब बि कयो ऐं कुंडरी में असां उनजो वालाना इस्तक़बाल हिते जो लोकल माण्हू तमामु वॾे पैमाने ते कयो जेॾी महिल इब्तिदाई पार्टी जोड़ जुक थी हुई ऐं असांजो ॻंढाउ पाकिस्तान पीपल्स पार्टी सां उन वक़्त खां वठी अलहमदुलिल्लाह अॼु ॾींहुं ते क़ाइमु दाइमु आहे। भुट्टे साहब जी शख़्सियत हिकिड़ी तिलसुमाती शख़्सियत हुई, सहर अंगेज़ शख़्सियत हुई, जंहिंखे अमली तौर ते मूं कई दफ़ा मीर पुखार जे जलसे में सांगड़े जलसे में अमली तौर ते मूं ॾिठो त हू पंहिंजे हथ जे इशारे सां सॼे पंडाल खे उथण जो चवंदो हो त सॼो पंडाल उथी बीह रहंदो हो। वरी हिकिड़े सेकंड खां पोइ जेकॾहिं विहारण जे लाइ चवंदो हो ॿिए हथ सां इशारो कंदो त सॼो पंडाल जब गफ़ीर वेही रहंदो। इहा कुदरती ॾात तमामु घटि सियासतदान मूं ॾिठी आहे। हुन सियासत खे ड्राइंग रूम मां खणी ॿार घटि न ॿनियुनि में खणी आयो। हुन आम माण्हू सां सिधो वञी राब्तो कयो ऐं उन जान खे उतां उन हलायो। उन आम माण्हू खे अहसासु ॾियारायो त असुलु हक़दार तव्हां आहियो, वोट जो ताक़त तव्हां वटि आहे, तव्हां ई मुल्क जी तक़दीर बदिलाए सघो था। जंहिंजे मुट में पाकिस्तान जे अवाम उनखे आसमान जी बुलंद पहुचाए छॾियो। असां वटि वॾे में वॾो सूबो पंजाब आहे। तव्हां ॾिठो हूंदो 70 इलेक्शन में घणे में घणो पीपल्स पार्टी सीटूं कढियूं पंजाब मां। पोइ मुल्क जो वज़ीर आज़म चूंडाणो सिंध मां बि खयो, सिंध तुंहिंजो पंहिंजो सूबो, KP मां, बलोचिस्तान मां। त सॼे मुल्क खे ऐं इहो क्रेडिट थो वञे ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे जीअं पाकिस्तान जो पहिरियों दस्तूर ॾिनो, आइन ठाहे, मुतफ़िक़ा तौर ते अपोज़िशन सां गॾिजी करे पाकिस्तान खे आइन ठाहे ॾिनो, जेको अॼु ॾींहुं ते यादि कयो वञे थो ऐं ते असीं अमल पहिरां हलूं था। हिकिड़ी तिलशमाती शख़्सियत हुई। उन खां पोइ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शिकिल में संदसि न्याणी आई। उहा बि कंहिं बि तरीक़े सां घटि क्वालिटीअ में न हुई। हिकिड़ी मुदबराना क़यादत ऐं बहितरीनु सोच रखी दुनिया जी मञियल शख़्सियत हुई, जंहिं पाकिस्तान खे दुनिया में मुतारिफ़ करायो, वधायो, खाई। पर हाणे इतफ़ाक़ आहे उनजी ज़िंदगी एतिरी हुई जो जेतिरो वक़्तु ज़िंदगी हुई उन टाइम ते माण्हू त राब्ते ॿिए मिंट हुई, टाइम पूरो थी वियो। हाणे जान जो ॿियो अगरि गुफ़्तगू अचे थी तव्हांजे बकौल साईं GM सैयद जी, साईं GM सैयद सां मुंहिंजी कॾहिं मुलाक़ात त कान थी, पर उनजा जेके फ़िक्र या उनजा जेके ॻाल्हियूं या उनजी जेके कचहरियूं बीठियूं मुख़्तलिफ़ ज़राए त मुंहिंजे कननि ते पहुचंदियूं हुयूं। साईं हिकिड़ो इंतिहाई मुदबर तमामु हिकिड़ो ॼाणू ऐं वॾो क़ाबिल इंसानु हो। उनजो पंहिंजूं ख़िदमतूं पंहिंजे टाइम ते ज़बरदस्तु हुयूं। रसूल बख्श पले साहब खे मूं ॿुधो, अहिड़ो बहितरीनु मुक़ररु अञा ताईं मूंखे विसरे नथो। तमामु क़ाबिल ऐं उनजी माण्हुनि जे नब्ज़ ते उनजी हथु हूंदो हो। वक़्त सां अफ़सोस असांजे माण्हुनि उनजी इन गुफ़्तगू सोच खे ॿेटो खे सुञाणे कोन सघियासीं। असांजो कल्चर ई हिकिड़ो पंहिंजो अजीबो ग़रीब आहे। पोइ जेका शइ सुठी लॻंदी आहे उनजे पोयां लॻंदा आहियूं, पोइ असीं हलिया वेंदा आहियूं, पोइ अॻिते वञी न थियो जेको बि थिए। पर बहितरीनु मुदबर ऐं बहितरीनु सिंध जे रहनुमान मां हिकिड़ो रसूल बख्श पले जो। माशाअल्लाह।